अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध के कलमकारनि या आर्टिस्टनि पारां हैदराबाद प्रेस क्लब में सिंध वहदत कलमकार कॉन्फ्रेंस के कामरेड इमदाद चांडियो खिताब कंदे चयो त सिंध जी सरज़मीन हिकु हुई ऐं हिकु रहंदी। असां हिन मुल्क में 1940 वारी करारदाद तहत शामिल थिया हुआसीं। कंहिं बि वज़ीर खे इहो हक़ नथो पहुचे त उहो सिंध ते वार करे। बगलनि में लखें लोह लॻियासि, जॾहिं पुनू यादि पियासि त छिरक छिनाई हेकड़े। वहदत सिंध कलमकार कॉन्फ्रेंस में शामिल भाइरो भेनरो दोस्तो मुंतज़मीन, असां मां हर हिकु जेको हिते मौजूदु आहे सो हिकिड़ी सोच जो न रुगो हामी आहे पर हिकिड़ी सोच रखंदड़ आहे त सिंध जी जेका सरज़मीन आहे, सिंध जी जेका धरती आहे ऐं सिंध उहा हिकु आहे ऐं हिकु रही आहे ऐं हिकु रहंदी। इन्ही बुनियाद ते सिंध जी इहा वहदानियत ई हुई जंहिंजे बुनियाद ते असां 1940 जे रेज़ोल्यूशन तहत हिन मुल्क में शामिल थियासीं। पाकिस्तान में जेके क़ौमूं शामिल आहिनि या वफ़ाक़ी वहदतूं आहिनि जिन खे सूबा चयो थो वञे, उहे तारीख़ी तौर ते हिकिड़ियूं पंहिंजे सक़ाफ़त, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे माशी गुज़र सफ़र जे वसीलनि ऐं ज़रियनि मुताबिक़ हिकिड़ियूं तारीख़ी तौर ते हिकिड़ियूं अहिड़ियूं हक़ीक़तूं रहियूं आहिनि जिन हिन मुल्क खे जनमु ॾिनो आहे। सिंध जी धरती जेका आहे उहा पाकिस्तान जी ख़ालिक़ आहे। सिंध पाकिस्तान जी ख़ालिक़ आहे। पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जो मामिलो मुख़्तलिफ़ आहे, इवन पंजाब जो बि मुख़्तलिफ़ आहे, पर पाकिस्तान खे बुनियाद जे रखंदड़नि में सिंध ऐं बंगाल बुनियादी किरदारु अदा कयो। इहो हिकिड़ो तारीख़ जो हिसो आहे। त अॼु जेका ॻाल्हि हली पए जंहिंजे करे असां सभु गॾु थिया आहियूं त हिकिड़ी कैंपेन, हिकिड़ियूं मज़मूम क़िस्म जूं साज़िशूं उहे सिटियूं वयूं आहिनि त नवां यूनिट्स खपनि। मुल्क बकौल हिकिड़े एडवाइज़र जे जेको मिनिस्टर जे त बाबा वॾो बहरान आहे ऐं हाणे जेको आहे सो कोलैप्स थी चुको आहे सिस्टम। इन जे करे हिकिड़ा नवां यूनिट ठाहे करे इन समूरे जेको सिरिश्तो आहे उनखे बचाए सघिजे थो। इहो उन जो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे ऐं उहो वफ़ाक़ी वज़ीर आहे। ऐं मूंखे हैरत आहे त जेके जिन जो कमु हुजे मसइला हल करणु, जिन जो कमु हुजे प्रॉब्लम्स खे सॉल्व करणु, सूबनि जा हुजनि, सूबनि जे विच में कशमकश जा हुजनि, उहे ख़ुदि मसइला क्रिएट करे रहिया आहिनि। त हक़ीक़त इहा आहे त इहा जेको कुझु हिकिड़ो बहरान चइजे या हिकिड़ो एतमाद जो बहरान जेको पैदा कयो वियो आहे ऐं जंहिंजे करे असां सभु तशवीश में आहियूं, उहो इन जे करे आहे छाकाणि त अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, अहिड़ियूं साज़िशूं सिटियूं पियूं वञनि ऐं इहे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि त हर क़ीमत ते जेको आहे उहो इहे सूबा ठहंदा ऐं इनखे केरु बि रोके नथो सघे। त मां सम्झां थो त पाकिस्तान खे असां हिन वक़्तु बि हिकिड़ो अहिड़ो मुल्क सम्झूं था जेको पाकिस्तान जे माण्हुनि जे मर्ज़ीअ सां, क़ौमुनि जी मर्ज़ी सां मौजूदु आहे। हीउ हिकिड़ो अहिड़ो मुल्क न आहे जंहिंखे कंहिं ताले आज़मा कंहिं डिक्टेटर क्रिएट कयो हुजे। पाकिस्तान हैज़ बिन क्रिएटेड बाय द फेडरेटिंग यूनिट्स एंड बाय द पीपल ऑफ पाकिस्तान। इन्ही जे करे जेकॾहिं तव्हां बुनियादी जंहिं ॻाल्हि ते हिन मुल्क जो बुनियादु रखियलु आहे, उहो बुनियादु जेको आहे सो फेडरेटिंग यूनिट्स आहिनि। ऐं अॼु जी दुनिया में जिते हिकिड़े फ़र्द जे हक़नि खे बि अहमियत हासिलु आहे, हिकिड़े इंडिविजुअल जे राइट्स खे बि अहमियत हासिलु आहे, हिकिड़े ट्रांस जे राइट्स खे बि अहमियत हासिलु आहे, हिकिड़े जेको मुख़्तलिफ़ पंहिंजे जिन्सुनि जा मामला हिकिड़े फ़र्द जी बि अहमियत आहे, उते तव्हां हिकिड़े कलेक्टिव, असांजो हिकिड़ो कलेक्टिव हिकिड़ो घरु आहे जंहिंखे असां सिंध था चऊं। असांजो हिकिड़ो तारीख़ आहे, हिकिड़ो माज़ी आहे जंहिंखे असां सिंध था चऊं, जंहिंमें असांजे
मुरड़े जा हॾा दफ़न आहिनि, जंहिंमें असांजे मुस्तक़बिल असांजो जेको आहे उहो असांजो जंहिंसां वाबस्तु आहे, उनखे तव्हां हिकिड़ो सूबो, हिकिड़ो ऑर्डिनरी इंतिज़ामी यूनिट चई करे कॾहिं बि इहा ग़लती न कजो। ऐं जेकॾहिं ईअं तव्हां कंदव त अल्टीमेटली इहो ई थींदो त पाकिस्तान जे अंदरि तव्हां इहा सोच पैदा कंदव त असां वरी 1940 जे रेज़ोल्यूशन खे रिव्यू करे सघूं था। इहो असांजो राइट आहे। जॾहिं अहदनामनि तां रियासतूं, अहदनामनि तां बादशाह, अहदनामनि तां हुक्मरान जॾहिं अहदनामनि खे वायोलेट कंदा आहिनि त उन वक़्तु तव्हां ॾिसो त उनजो नतीजो अल्टीमेटली अनारकी, अल्टीमेटली उनजो नतीजो खाना जंगी, अल्टीमेटली उनजो नतीजो इहो निकिरंदो आहे त नयूं जाग्राफिकल रियलिटीज़ बि उभरी सघंदियूं आहिनि। त इन जे करे पाकिस्तान जो मफ़ाद, फेडरेशन जो मफ़ाद ऐं आम सिंध जे माण्हू जी जेका सेंटीमेंट आहे, जेको जज़्बात आहिनि, उन्हनि सभिनी जे हक़ में इहा ई ॻाल्हि आहे त सिंध जे वजूद सां, सिंध जे जाग्राफी सां ऐं सिंध जी वहदत सां खेॾण जी को बि कोशिशि न करे, चाहे उहो केर बि हुजे, चाहे उहो हुक्मरान हुजे, चाहे उहो सिविलियन हुजे, चाहे उहो मिलिट्री जो को डिक्टेटर हुजे। इन सिंध हमेशह तारीख़ में हमेशह पंहिंजे वजूद जी बका जे लाइ जंग कई आहे। असां पाकिस्तान में वन यूनिट खे बि शिकस्त ॾिनी, असां पाकिस्तान में आमिरियत खे बि शिकस्त ॾिनी MRD जी तहरीक में, ऐं असां हिन दफ़े इन्ही खे बि शिकस्त ॾींदासीं जेको तव्हां यूनिट्स हिते ठाहिण था चाहियो। इन जे करे सिंध जी सरज़मीन ते जेको बि, ऐं असांजो तसवुर लिंग्विस्टिक न आहे, हिन धरती ते जेके बि माण्हू हिन सरज़मीन जे मफ़ाद सां वाबस्तु आहिनि, उन्हनि जी कहिड़ी बि ॿोली आहे, उहे उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, बलोची ॻाल्हाईंदड़ आहिनि, पश्तो ॻाल्हाईंदड़ आहिनि, पंजाबी ॻाल्हाईंदड़ आहिनि, पर हिन धरती जा फर्ज़ंद आहिनि, उन सां वफ़ादार आहिनि। त सिंध खे असां उन्हनि सभिनी माण्हुनि जी धरती ऐं वतन सम्झूं था जेके हिन जे मफ़ादनि खे सेफ गार्ड करण जे लाइ बीहंदा, स्टैंड वठंदा। ऐं असां सम्झूं था त ईअं सिंध गिदड़नि न खाधी आहे ऐं सभु माण्हू तहसुब परस्त न आहिनि। ऐं असांखे यकीन आहे त इवन जेके जिन जो हिकिड़ो कार्ड खेॾियो पियो वञे, उर्दू जो कार्ड खेॾियो पियो वञे, उन्हनि खे बि असांजा जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर आहिनि, उन्हनि सां असां जेके बि हिन मुल्क जे वजूद में अचण खां वठी अॼु ॾींहं ताईं, मां इहा ॻाल्हि कंदो आहियां त सिंध जा जेके बि वॾा पॉलिटिशियन आहिनि, ज़ुल्फ़कार अली भुट्टे उन्ही बि हिमायत कई त बाबा असांखे उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर आहिनि। साईं GM सैद जेको आहे उन्ही बि इहा हिमायत कई त असां गॾिजी रहंदासीं। पीर साहब पागारो बि इन हक़ में हमेशह रहियो त उर्दू ॻाल्हाईंदड़नि सां गॾु रहंदासीं। त असांजे जेके बि लीडरशिप आहे, जाम साकी या रसूल पली जो आहे, हमेशह इन्हनि इहा ई ॻाल्हि कई आहे त असांखे गॾिजी रहणो आहे। तंहिंजे करे मां सम्झां थो त चंद इहे जेके गुमराह शिकस्त ख़ोरदा सियासी माण्हू आहिनि, इलेक्शन खटण जे लाइ तव्हां सिंध खे विराइण जो जेको इहो हिकिड़ो अफ़सोसनाक हिकिड़ी कैंपेन हलायो था, इहा बंदि थियणु घुरिजे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे वाज़े तौर ते पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीरनि खे लगाम ॾियणु घुरिजे त हू सिंध में वधीक फ़साद ऐं वधीक इंतिशार पैदा करण वारनि इन्हनि माण्हुनि खे, पंहिंजे मिनिस्टर्स खे कंट्रोल कनि, त का बि अहिड़ी ॻाल्हि न थिए जंहिंसां सिंध जो अमन अमान ऐं सिंध जी वहदत ऐं वजूद जेको आहे उन लाइ नुक़सान थिए। बहसियत हिकिड़े इंसानी हक़नि जे मूं तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयो त ह्यूमन राइट्स में फ़र्द जे हक़नि खां वेंदे जेके कल्चरल यूनिट्स आहिनि ऐं जेके क़ौमुनि जो गॾियल यूनिट्स आहिनि, उन्हनि जी बि प्रोटेक्शन उन्हनि जो हिकिड़ो इंसानी हक़ आहे। जीअं दरिया जो हिकिड़ो इंसानी हक़ आहे, तीअं क़ौम जो बि हिकिड़ो इंसानी हक़ आहे। बहसियत क़ौम जे असांजो यूनाइटेड नेशन जे चार्टर मुताबिक़ बि असांजो राइट आहे त असांखे पंहिंजे वसीलनि, पंहिंजी जाग्राफी, पंहिंजी धरती
उन्ही में इज़त सां अमुन सां रहणु ॾिनो वञे। वॾी महिरबानी, थैंक यू।